माफ़ कर मुझे भाउ मां तुझे दुश्मन के अञा ताईं ज़ाहिर न करे सघियां दुश्मन के ज़ाहिर न करे सघियो या त उन्हनि खे यानी वानी डर ॾियो मां तुंहिंजे दुश्मन खे डर ॾींदुसि मां जंहिं ॾींहुं मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थींदा उन्हनि खे मौत जो मज़ो चखाईंदुसि त जॾहिं चकर ख़ान मूंखां हक़ीक़त मालूम करे वापसि वरंदो त उहो लूंडे जाबरा हसीना बेगम खां इन मुतलिक़ सवाल पुछंदो ऐं पोइ हू परेशान थी उनजो साहु मुठ में कंदा ऐं वरी पोइ हिकु नए कूड़ जी तलाश कंदा ऐं हो ख़ौफ़ जो शिकार थियण खां पोइ का न का ग़लती ज़रूरु कंदा ऐं मूंखे सिर्फ़ु उन्हनि जी उनजी ग़लती करण जो ई इंतज़ारु जंहिं ॾींहुं अदा रावल जा दुश्मन ज़ाहिर थिया उन्हनि खे मां मारींदुसि कोन अॻे उन्हनि जो टंगो गोॾनि ताईं कटींदुसि उन्हनि जो बाहू धुन धुन ताईं कटींदुसि ऐं उन्हनि जी ज़बान काकड़ी मां कढी ॻीचीअ सां वेड़े छॾींदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। तालो न बिना देर अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी दोस्तों। त चाकर खान खे जीअं त सांवल चयो त तूं ॿिन्ही धुरियुनि खे जेको आहे आम्हूं साम्हूं आणींदे तॾहिं त माना तूं कामयाबी माणे सघंदे ऐं तूं हक़ ऐं सच खे पकिड़े सघंदे ऐं कूड़ खे जेको आहे वाखो करे सघंदे। तंहिं ते चाकर खान चयो त इहो तूं छा थो सम्झी त मां तव्हांखे ॿिन्हिनि धुरियुनि खे आम्हूं साम्हूं न कंदुसि। मां सिर्फ़ु ॿिन्हिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं हिक तरफ़ियूं हिन जे करे थो ॿुधां जीअं त कूड़ ऐं सच जीअं तव्हां ॿई गॾिजो त ख़बर पइजी सघे त कूड़ कंहिं ॻाल्हायो सच कंहिं ॻाल्हायो। छो त मां अॻु में बि ग़लती करे चुको आहियां बाबा कूंदर खान जे खून में, पर हीअ ग़लती मां ॿीहर करणु नथो चाहियां। तव्हां सभिनी खे सम्झी करे पोइ तव्हांखे माना गॾु विहारे ॻाल्हियूं कंदुसि। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त चाकर खान खे पंहिंजो भाउ रावल खान ख़्यालनि ख़्वाबनि में अचणु लॻंदो दोस्तों ऐं हुनखे चवंदो त तूं अञा मुंहिंजा माना कातिल ॻोल्हे न आई सघियो हुअसि, मुंहिंजा दुश्मन ॻोल्हे न आई सघियो। त उहो चाकर खान जेको आहे त रावल खान खे चवंदो तमामु जल्द तुंहिंजे दुश्मननि ताईं मां पहुचंदुसि ऐं तुंहिंजा दुश्मन वाखा कंदुसि। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त हसीना बेगम खे जेको आहे त चाकर खान चवंदो जेकॾहिं मूंखे पंहिंजे भाउ जा दुश्मन ऐं बाबा जा दुश्मन हथ अची था वञनि त मां उन्हनि जूं पहिरियों जंगूं ऐं ॿाहूं कटींदुसि, माना त हुननि खे तड़पाए तड़पाए मारींदुसि। तंहिं ते हसीना बेगम जूं गीतूं जेके त ईंदियूं वेंदियूं ऐं हुनजी जेको आहे त पेशानी त ख़ौफ़तारी थी वेंदो चाकर खान जूं ॻाल्हियूं ॿुधी करे दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सांवल जेको पंहिंजे घर जे भातियुनि खे मुखातिब थींदे करे चवंदो त हाणे जॾहिं रूंडे ऐं जेको आहे त जाबिर मथां ॻाल्हि ईंदी त हू जेको आहे त अहिड़नि कूड़नि जो सहारो वठंदा ताकी उहो बची सघनि। ऐं मां उन ई तलाश में आहियां त हुननि जो को कूड़ अहिड़ी का पेंट मूंखे हथ अची वञे जीअं मां उन पेंट जे थ्रू जेको आहे त चाकर खान खे मुतमिन करे सघां ऐं उन्हनि जो जेको आहे त जाबिर ऐं रूंडे वारनि जो कूड़ जेको आहे त उन्हनि जे मुंहं ते हणी करे उन्हनि खे जेको आहे त बेनक़ाब कयां। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ लाइक कयो, सब्सक्राइब कयो दोस्तों। वरी मिलंदासीं न्यू वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।